मलार तोखे आए केतिरा ॾींहं थी विया आहिनि, पर अञा ताईं चाचा वारनि असांजे विहाउ जी पचार ई न कई आहे। आख़िर इहो इंतज़ार जो औखोपन कॾहिं पूरो थींदो ऐं असां कॾहिं मिलंदासीं? कतियूं के यादि में गुज़रियूं, चङो चेटनि में मिलंदासीं। सरिया पीला झलींदी गुल, वरी उन खेतनि में मिलंदासीं। बस कर मलार, मां हिते तुंहिंजा राग ॿुधण न आई। हर ॻाल्हि खे मज़ाक में उॾाइण जे बदिरां कॾहिं संजीदा थी जवाब ॾींदो कर। मुगलान हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुध मुंहिंजी। असां कुझु ॾींहंनि में खूनी कोट ते हमिलो कंदासीं। साले जे पीउ खे उतां आज़ादु कराए उतां वांदो थी पोइ बाबा सां पंहिंजी शादी जी ॻाल्हि कंदुसि। मां ही तुंहिंजा 2-3 ॾींहं सबुर नथी करे सघां। दिमाग़ त सही अथई न, एॾी तकड़ छाजी आहे? ज़िंदगी ते को बि भरोसो न आहे। ॿियो ॾींहुं कंहिं ॾिठो आहे? जेको आहे इहो ई पल आहे जंहिंमें असां मौजूदु आहियूं। ईंदड़ वक़्त जी कहिड़ी ख़बर? तूं ठीकु थी चईं, साह ते वेसाह नाहे, पर सब्र बि कंहिं शइ जो नालो हूंदो आहे। मोमल तकड़ करणु शैतान जो कमु आहे। केतिरनि सालनि जे इंतज़ार खां पोइ हाणे मां मिलण जो थी चवां त तूं इनखे तकड़ थो सम्झी। इहो वक़्तु आख़िर गुज़री वियो न, जिते हेतिरा साल इंतज़ार कयो अथई। 2-3 ॾींहं ॿिया सही गुज़री वेंदा, कहिड़ी देरि लॻंदी? पर मलार, मां इहो थी चाहियां त चांडोकी सां गॾु असां ॿिन्हिनि जो बि विहाउ थी वञे। मूं ॿुधो आहे त चाचा शाह मुराद खान बहादुर चांडोकी जी शादी तारीख़ घुरी आहे, उहो बि इन हफ़्ते में।